नाज़रीन, पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतनि में गाठेटोड़ वाध जो असर सीधी रीति ग़रीब आवाम ते पइजी रहियो आहे। तेल जे अघनि में इज़ाफ़े खां पोइ ॿियनि शहरनि जियां मटियारी में बि आम वाहिपे जूं शयूं बि महांगियूं थी वयूं आहिनि। उन हवाले सां पेश आहे सीताराम बागड़ीअ जी हीअ रिपोर्ट। वफ़ाक़ी सरकार पारां लगातार पेट्रोल जी क़ीमत में वाध खां पोइ महांगाई खे जहिड़ोक पर लॻी विया आहिनि। पेट्रोल, गैस, बिजली सां गॾु आम वाहिपे जी शयूं ग़रीब माण्हुनि जी ख़रीद खां वसई बणिजी वियूं। मटियाई में महांगाई बेकाबू। गोश्त, मच्छी खाइण पंहिंजी जाइ ते पोरे तबिके लाइ सब्ज़ी बि नायाब बणिजी वई। गिह, खंड, अटो, दालूं ऐं ॿियूं अशिया सोन जी क़ीमत में वेकिरो थियण लॻियूं। हाणे त चटणीअ लाइ मिर्च मसालो बि वठण पोरे तबिके जे वस खां चढ़ियल आहे। मुल्क में गाठेटोड़ महांगाई जे करे पोरे तबिको फाका कशी करण ते संभरियल आहे। हुकूमत मां त आधार में पइजी विया आहियूं। अलाह को उनखे असांजे ॾे, अलाह ताईं हिदायत ॾे न। बाक़ी हाल कोन्हे को जीअं जंजाला थी सघे थो त असां जहिड़ा ग़रीब जेके न पुॼी सघनि पंहिंजा नंढड़ा बच्चा बि विकिणी सघनि था, केॾांहुं वेंदा या उन्हनि खे मारे ख़ुदकशी बि करे सघनि था। किथां आणींदा, किथां खाईंदा, किथां रोअण बचनि जो बर्दाश्त कंदा। या महिरबानी करे हुकूमत खे असांजो अर्ज़ु आहे त इन ॻाल्हियुनि ते, महांगाइनि ते ऐं या ज़ाब्तनि ते थोरो कंट्रोल कयो। हिते जेको आहे सो हिन क़ौम सां, हिन मिसकीन मारूड़नि सां जेको 300 रुपया तारीख़, 500 रुपया तारीख़ ते उहो छा खंडु वठे, अटो वठे, छा वठे। शाम जो ज़ाहिर आहे पोइ मजबूर थींदो त या चोरी कंदो या पिनंदो। तमामु घणा असां मुसाफ़िर आहियूं। जीअं त हाणे असां हिकु वेले ई रोटी खाइणी छॾे ॾिनी आहे, सिर्फ़ु ॿिनि वेलनि लाइ बि असां परेशान आहियूं। हिकु टे महीने असां पहिरीं छॾाई हुई, ये लाइ तमामु परेशान आहियूं। बराए महिरबानी कंट्रोल कयो वञे महांगाई ते। जेका शइ अटो, गिह, खंडु ऐं ग़रीब माण्हू ऐं तारीख़ूं घटि सभु परेशान। ऐं लाइट बि चढ़ी वई आहे, पेट्रोल ॾींहों ॾींहुं पियो चढ़े रोज़ानो। ग़रीब माण्हू ॾींहों ॾींहुं तबाह आहे। वफ़ाक़ी हुकूमत कुझु बि कोन कयो। सभिनि सोचियो त इमरान ख़ान महांगाई कई आहे, इमरान ख़ान वेंदो लियो पोइ महांगाई ख़तमु थी। पर हाणे जेको विहारियो अथनि भला उहो त ॾिसो न, उहो त डबल महांगाई करे छॾी आहे। ग़रीब ॾींहों ॾींहुं तबाह थी विया आहिनि। मटियारी जे शहरियुनि वफ़ाक़ सरकार खां मुतालबो कयो आहे त मुल्क में वधियल गाठेटोड़ महांगाई ते कंट्रोल करे ग़रीब आवाम खे रिलीफ ॾिनो वञे। कैमरामैन असद शबीर सां गॾु सीताराम बागड़ी, धरती टीवी न्यूज़, मटियारी।